बिल कासिम मोहम्मद बिन अब्दुल्लाह आका नूर बिन नूरुल्लाह या अय्युहल मुश्ताकून बिन नूर जमालिही बलगलुल्ला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लु अलैहि वालिहि वसहबिही वसल्लिमु तस्लीमा। अल्लाहु आमीन। आयो मदीने वारो आयो मदीने वारो जग खुश थियो वासारो आयो पाक मुझो प्यारो वा आयो पाक मुझो प्यारो वा या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब मौला मंझंदि 3 बजे खां वठी हिन घर में दुरूद पाक पढ़ियो वयो 1.25 लाख दुरूद शरीफ पढ़ियो से इन 1.25 लाख सलवात जो सवाब जिक्र जो सवाब कुल शरीफन जो सवाब दुरूदो करोड़ी दुरूदो खिजरी दुरूदो ताज जो सवाब आका जे मिलाद जो उर्स जो खैर जो सवाब 1.25 लाख सलवात जो सवाब बारगाह रिसालत में ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक जात बाबरकात के हदियतन तोहफतन पेश कयो से। महबूब जे नूरी हतारो महबूब जे बाबा साईं अम्मा आमना के दाई हलीमा ऐं अम्मा सोबिया के पेश कयो से। जनाब सैयदा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा के पेश कयो से। महबूब जे अज़वाजन मोमिनन जे अमनन के पेश कयो से। महबूब जे सच्चन असाबन सगोरन के पेश कयो से। करबला जे 72 शहीदन के पेश कयो से। मुझे इमाम सज्जाद मौला के पेश कयो से। दाता गौसे आज़म दस्तगीर के पेश कयो से। कलंदर शहबाज भिटाई सरकार सचल साईं सरदार रोजे धनी बादशाह सरदार आई जे सखी जी अज जिले के मोकल हुई रानी परवारा साईं अब्दुल कादिर साईं जिलानी के पेश कयो से। हाजी मोहम्मद पंजल फुलपोटो साईं के पेश कयो से। साईं प्रिंसिपल अगणो एलिमेंटरी कॉलेज जा जेके प्रिंसिपल साईं असांजा जानी हिन जमायत जा फकीर साईं उस्ताद मोहम्मद जमान गोपांग साईं के जो सवाब पेश कयो से। मुझे अबे अम्मा के पेश कयो से। जुमले जेके भी दुआ में शरीक आयो असांजा जेके भी वडड़ा हिफानी दुनिया छॾे विया उन्हनि जे रूहन के पेश कयो से। मौला सभिनी के प्यारे आका जो पारो नसीब फरमा। ओ मौला अजो को साईं गुलजार अली फुलपोटो साईं जो खैर साईं जे भारन जो खैर एजाज साईं जो खैर इज़ार अली साईं जो खैर पांजी बारगाह में उहद जबल जेनो लिखण कबूल फरमा। मौला सलवात जे सदके मिठे मोहम्मद जे सदके इन गुलजार अली साईं जेको तुझे महबूब जो आशिक गुलजार अली साईं फुलपोटो साईं जा क़यामत ताईं बच्चा घर भार भाटिया अमड़ियों न्याणियों आबाद फरमा। मौला इन्हनि ते क़यामत ताईं का कोसो भार न लगे इन्हनि जो कुल मुश्किलातों दूर फरमा। साईं जे पुटन के पढ़ाई में कामयाबी अता फरमा। हबीब ला फुलपोटो साईं जा एजाज साईं जा बेड़ा पार फरमा। अल्लाह यार फुलपोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। साईं उस्ताद साईं बाबा हासिल मोहम्मद पातो साईं के साईं उस्ताद शफीक अहमद मेमन साईं के सेहत ऐं वडी खिजरी हयाती अता फरमा।
साईं वारन जे बचनन के नबी साईं जो वास्तो थी तुझी हिफ्ज़ अमान में हिनन के क़यामत ताईं हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज्जत अता फरमा। आमीन। ओ मौला साईं गुलजार साईं जा थाने जा भाटिया जेके बिन दुआ में फुल पुटाया सबनी जो बेड़ो तार। आमीन। सिंधी जमात जो अज बेड़ो तार। आमीन। साईं लगारी साईं जो बेड़ो तार। आमीन। ओ मौला जेके बीमार आहिन उन्हनि खे शफा अता फरमा। आमीन। बे औलादन के औलाद अता फरमा। आमीन। बेरोजगारन के रोजी अता फरमा। आमीन। फलस्तीन जी मदद फरमा। आमीन। फलस्तीन जी मदद फरमा। आमीन। जेको फलस्तीन जी मदद तो करे ईरान न ईरान जी मदद फरमा। आमीन। महबूब जी सारी उम्मत के फिरका वारत खां बचा। आमीन। सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में मिस्र में फलस्तीन में घर घर में हर मोमिन जे घर में लख दुरूद पाक जो महफिलूं थियनि इहा दुआ कबूल फरमा। आमीन। सबनी जे दिलनि में जेके भी तमन्नाऊं जायज़ सबनी जो नबी साईं जो वास्तो थी जायज़ तमन्ना पूरी फरमा। आमीन। असां जे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो के जे बच्चन के आबाद फरमा। आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी नबी या रसूल या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व सहाबिका या नूर अल्लाह। ओ मुजा करीम रब नबी सरदार जे सदके साईं असां जे जमात जा वडा फकीर साईं गुलाम रसूल मंगी साईं के गुलाम रसूल साईं जे सबनी भारन के वकील मुर्तजा साईं के प्रोफेसर गुलाम अली मंगी साईं के साईं जे सबनी भारन के कयामत ताईं आबाद फरमा। बाबा साबिर हुसैन पढ़ियो साईं जा बच्चा घर आबाद फरमा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।